झुॾे पीर हिते अची उन वक़्त जे सरकारी माल कोठियुनि गुदाम वटि पंहिंजो आस्थानो ठाहियो ऐं ग़रीब माण्हुनि खे मानी बि खाराईंदो हो। झुॾो पीर केरु हो? लॻे थो त हू सामी क़बीले सां तालुक़ु रखंदो हो, छाकाणि त संदसि हयातीअ में सामी संदसि सोहबत में रहिया हुआ। हिननि जो वॾो कांबो ख़ान सामी हो, जेको बाद में तलहार लग निज़ामाणे जे ॻोठु लॾे वियो, जेको 1968 ईस्वीअ ताईं झुॾे पीर ऐं नाथे सामीअ जो ॾींहुं मल्हाईंदो हो। नंढिड़ो मेलो बि लॻाईंदो हो। झुॾे शहर तमामु क़दीम दौर ॾिठा आहिनि। कंहिं वक़्त में वॾो वापारी मर्कज़ हो। हैदराबाद खां माल ॿेड़ियूं भरिजी ईंदियूं हुयूं। फुलेली ऐं नसीरवा ज़रिए पुराण में दाख़िल थी झुॾे जे पतण वटि माल लाही, वरी झुॾे मां माल सां भरिजी पुराण ऐं ॾखण समुंड वसीले कच्छ ऐं गुजरात वेंदियूं हुयूं। ईअं झुॾो शहर वापार जे हवाले सां ॾेहा ॾे मशहूरु हो।